अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फइन्न खैरल कलामि कलामुल्लाहि व खैरल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालतिन व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फضलन मिनल्लाहि व रिضवाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िहि युअजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यंफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अज तमा दोस्तन के सामू अज़मत सहाबा जड़े अजीम उनवान थे मूं जड़े एक अदना मानू के हुक्म दिनो वियो है तो प्यारे पैगंबर इमामुल अंबिया
सैयदुल अंबिया सैयदुर रसूल जनाब मोहतरम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियन जी उहा अज़मत उहा शान उहा फजीलत संदन उहो मकाम जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त के कलाम कुरान मजीद में बयान कयो वियो आहे ऐं जेको कायनात के इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़बान वही सां बयान कयो उहो तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश कयो वञे। दोस्तों सहाबा किराम जे अज़मत जे उनवान ते बाकायदा गुफ्तगू शुरू करण खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सहाबी चइबो छा खे। मुहद्दिसीन इज़ाम सहाबी जी जेका तारीफ़ कई आहे डेफिनेशन कई आहे उहा इहा है त सहाबी उन ही इंसान खे चयो वेंदो मन लक़िय नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं माण्हू अल्लाह के प्यारे पैगंबर सां ईमान के हालत में मुलाकात कई हुजे। मुलाकात तो सभी कई अल्लाह के रसूल के दुश्मन में नबी सां मुलाकात की पर वे सहाबी ना है। सहाबी वो माण्हू है जे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हालत ईमान में मुलाकात कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो। इनमें उहे सहाबी भी शामिल हैं जेके अखियन सां नाबीन हुआ छाकाणि त सहाबी की तारीफ़ है जे नबी सां मुलाकात कई हुजे ॾिसण भी शर्त कोन्हे छो त जेकर ॾिसण जो शर्त लगाई अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम अखियन सां नाबीन हो ॿिया भी केतिरा ही अहिड़ा सहाबी हुआ अल्लाह के रसूल सां जंहिं मुलाकात कई ऐं ईमान जे हालत में व मात अलल इस्लाम ऐं ईमान जे हालत में उन ते मौत आयो उहो माण्हू सहाबी है। ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन ॿिनि हिस्सनि में विरायल आहिनि। ॿ जमातूं आहिनि सहाबा जी। हिकिड़ी सहाबा जी उहा जमात जिन मक्के के अंदर कायनात के इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हथ से इस्लाम कबूल कयो ऐं पोइ हालात के नज़ाकत के पेश नज़र अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं मदीने ना हिजरत करण की इजाज़त ॾिनी तॾहिं उहे हिजरत भी करे विया। उन्हनि खे मुहाजिर साहबा चयो वञे थो। उन्हनि माण्हुनि जो हिजरतूं औलाद पढ़ाइण जे लाइ कोन हुयूं पाण बि कंदा आहियूं हिजरत। हिजरत जी माना लॾे वञणु। अॼुकल्ह ॿाराणी मां केतिरा माण्हू शहरनि में अचनि पिया औलाद खे तइलीम ॾियारणी आहे लॾे पाण बि अचूं था पर हुननि जो मक़सदु हो त मदीने जे अंदरि पहुची रियासत मदीना के मजबूत कजे ऐं इस्लाम के निफाज़ के लाए बाकायदा मनसूबाबंदी सां का तहरीक हलाइजे। उहे सहाबी जेके मक्के में आया मदीने में उन्हनि खे अंसारी चयो वञे थो ऐं ॿिया उहे सहाबा उन्हनि खे मुहाजिर चयो वञे थो ऐं ॿिया उहे सहाबा जेके अॻु में मदीने में मौजूद हुआ जेके वक्तन फ़वक्तन मक्के ईंदा हुआ अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवंदा हुआ अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हलो मदीने मक्के वारा तव्हांखे सताइनि था तव्हांखे दुखोइनि था तव्हांखे तकलीफ़ूं ॾियनि था तव्हांखे आज़माइशनि में मुब्तला कनि था तव्हांजो हक़ीक़ी एहतराम असां कंदासीं तव्हांजी हक़ीक़ी इज़त असीं कंदासीं तव्हां हलो मदीने। उहे मदीने जा रहण वारा हुआ
जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पहुता, सहाबाए कराम जेके मुहाजिर मक्के खां हिजरत करे मदीने में आया, उन्हनि जे अचण खां पोइ मदीने जे अंदर जेके अॻु में सहाबी मौजूद हुआ, उन्हनि खे घर ॾिना, उन्हनि खे राइशूं ॾिनियूं, उन्हनि खे पंहिंजे मिल्कियतनि जा मां हिसा ॾिना। उहे मदीने में जेके मौजूद हुआ उन्हनि खे अंसार चयो वञे थो। अंसार जी माना मदद कंदड़, पंहिंजे मुस्लमान भाइरनि जी मदद कंदड़। इन्हनि ॿिन्ही जमातनि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में ज़िक्र कयो आहे। ॿई जमातूं, मुहाजिरनि जी जमात ऐं अंसारनि जी जमात, इन्हनि ॿिन्हिनि जमातनि खे कायनात जे इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जन्नत जूं ख़ुशख़बरियूं बि ॿुधायूं आहिनि। त मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई त सहाबी छा खे चइबो आहे ऐं सहाबाए कराम हिकिड़ा मके में रहण वारा, ॿिया मदीने में रहण वारा। ही सहाबी अल्लाह जे रसूल जा जेके साथी आहिनि, इहे इंतिहाई अज़ीम इंसान आहिनि। छाकाणि त इन्हनि माण्हुनि जो इंतिखाब, इन्हनि जी चूंड, इन्हनि जी सिलेक्शन अल्लाह जे रसूल जी न आहे। इहा चूंड अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी चूंड आहे। ऐं जेको माण्हू बदनसीब प्यारे पैगंबर जे सहाबा ते आङिरियूं खणे थो, सहाबाए किराम ते तनक़ीद करे थो, उनजी असुल तनक़ीद अल्लाह जे ज़ात ते। अल्लाह जी चूंड सही कोन्हे। रब जिन माण्हुनि खे पंहिंजे नबी जे लाइ मुंतख़ब कयो, उहे माण्हू सही कोन। असल एतिराज़ अल्लाह जे ज़ात ते आहे। जेकॾहिं कंहिं पार्टी जे MP MNA ते तव्हां असां आङिरियूं खणंदासीं, सिधी ॻाल्हि आहे, असुल पार्टी सदर ॾांहुं ॻाल्हि वेंदी त हिन माण्हू खे हिन इलाइक़े जो MP मुंतख़ब कयो, MNA मुंतख़ब कयो, हिन खे टिकट ॾिनो आहे, उहो पंहिंजे माण्हू खे सुञाणी कोन सघियो। हीउ गद्दार आहे, हीउ बेवफ़ा आहे, हीउ धोखेबाज़ आहे। असल एतिराज़ उन ते आहे। सहाबाए किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन ते एतिराज़ करण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़ात ते एतिराज़ करे थो। ऐं दलाइल सां साबित कंदुसि त मुहम्मद करीम जे साथियुनि खे अल्लाह मुंतख़ब कयो आहे, चूंडियो आहे। ऐं जेके माण्हू अल्लाह जा चूंडियल हुजनि, छा उहे के मामूली इंसान हूंदा? उहे दुनिया जा के घटि में घटि इंसान हूंदा? अल्लाह पंहिंजे नबी जे लाइ अहिड़नि माण्हुनि खे मुंतख़ब कयो जेके पैगंबर सां बेवफ़ाई कनि, गद्दारी कनि, पैगंबर जे वफ़ात खां पोइ इस्लाम खे छॾे वञनि। अल्लाह अहिड़नि माण्हुनि खे कॾहिं मुंतख़ब कोन कंदो। मुस्नद अहमद जे अंदर हदीस मौजूद आहे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद ऐं हिकिड़ी रिवायत में अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, फरमाइनि जॾहिं हज़रत ईसा खां पोइ अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो टिको अरसो गुज़रियो, को नबी कोन आयो। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ज़िंदा पाण वटि आसमाननि ते खणी वरितो, ज़िंदा खणी वरितो। हाणे जॾहिं ईसा अलैहिस्सलाम ईंदो आख़िरी दौर में, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती थींदो। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती थींदो, नबी थी कोन ईंदो। छाकाणि त अल्लाह जे रसूल खां कोई नबूवत जो दरवाज़ो बंदि। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी फरमाए थो, फरमाए इन्नल्लाह नज़र इला क़ुलूबिल इबाद। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतखाब कयो। उन वक्त ज़मीन ते मौजूद जेतिरा भी इंसान हुआ, सभिनी जे दिलनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे दिलनि न ॾिठो। फवजद क़ल्ब मुहम्मदिन ख़ैर क़ुलूबिल इबाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल खे पूरी इंसानियत जे दिलनि में सभिनी खां वधीक पाक ऐं साफ़ सुथरो पातो। रब्बुल आलमीन इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताज नबूवत पहरायो। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन वक्त जेतिरी इंसानियत ज़मीन ते मौजूद आहे, उन्हनि समूरनि में सभ खां पाकीज़ा दिल जा मालिक तव्हां आहियो। रब शिकिल ॾांहुं कोन ॾिसंदो आहे, रब माल ॾांहुं कोन थो ॾिसे, धन ऐं दौलत ॾांहुं कोन थो ॾिसे, असर ऐं रसूख़ ॾांहुं कोन थो ॾिसे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त बाननि जे दिलनि खे ॾिसंदो आहे। दिलियूं केतिरियूं पाकीज़ा आहिनि,
रब्बुल आलमीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रिसालत के लाए नबूवत के लाए मुंतखब कयो। सुम्मा नज़र पोइ वरी अल्लाह रब्बुल इज्जत हिक नज़र बाकी इंसानन के ॾिठो, उन्हनि जे दिलनि खे ॾिठो। फरमाई अल्लाह जे रसूल जे सहाबा जूं दिलियूं सभिनी खां वधीक पाक हुयूं। अल्लाह उन्हनि खे पंहिंजे नबी जे साथियनि जे तौर ते मुंतखब कयो आहे। अल्लाह जी चूंड, कंहिंजी चूंड आहे? इंतिखाब कंहिंजो? अल्लाह रब्बुल इज्जत जो। अहिड़ा खोड़ सारा दलाइल मौजूद आहिनि हदीस किताबनि में। सियाह सिद्दा जे अंदर मारूफ हदीस मौजूद आहे। कायनात जो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रब्बुल इज्जत खां दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा हदि उमर इब्न ख़त्ताब औ उमर इब्न अबी हिशाम इलाहुल आलमीन। कौम जा बसरदार, मक्के जा बसरदार, उन्हनि जा नाला तो रब जे साम्हूं पेश करियां थो। अल्लाह या तो उमर बिन ख़त्ताब के इस्लाम कबूल करने तौफीक करे, या अल्लाह या उमर बिन हिशाम यानी अबू जहल के इस्लाम जी तौफीक करे। कायनात के इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में भी हिदायत कोन हुई, वरना पाण उमर के भी हिदायत ॾेई छॾी न, पाण अबू जहल उमर बिन हिशाम के भी हिदायत ॾेई छॾी न। कायनात के इमाम ब नाला बारगाह इलाही में पेश कया। इंतखाब कंहिंजो आहे, चूंड कंहिंजी आहे। अल्लाह रब्बुल इज्जत अबू जहल के उमर बिन हिशाम के मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथी जे मकाम ते फाइज कोन कयो, छाकाणि त अबू जहल इन मनसब जे लाइक़ ई कोन हो, अबू जहल इन उहदे जे लाइक़ कोन हो। उमर बिन ख़त्ताब के अल्लाह रब्बुल इज्जत चूंडे वरतो। ऐं हदीस जा अल्फाज आहिनि वकान अहब्बहुमा इलैहि, इन्हनि ॿिन्ही मां अल्लाह खे प्यारो उमर बिन ख़त्ताब हो। अञा मुस्लमान बि कोन थियो आहे, रब्बुल आलमीन उमर बिन ख़त्ताब जी चूंड कई। कायनात जे इमाम ॿ नाला पेश कया आहिनि। इंतिखाब अल्लाह जे ज़ात जो आहे। जिन माण्हुनि खे अल्लाह रब्बुल इज्जत मुंतखब करे, जिन खे रब्बुल आलमीन पंहिंजे नबी जे लाइ चूंडे वठे, उहे माण्हू कॾहिं ग़लति कोन था थी सघनि, कॾहिं बेवफ़ा नथा थी सघनि, कॾहिं गद्दार नथा थी सघनि, कॾहिं धोखेबाज़ नथा थी सघनि, कॾहिं इस्लाम जा मुखालिफ़ नथा थी सघनि, कॾहिं मुर्तद नथा थी सघनि, जिन खे अल्लाह रब्बुल इज्जत मुंतखब कयो आहे। अचो खोलियो सही मुस्लिम। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़बर पई मुंहिंजो चाचो अबू तालिब मौत जे सकरात में मुब्तला थी चुको आहे। कायनात जो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहुची वञनि था, चाचा या अम्मे कुल ला इलाहा इल्लल्लाह, चाचा कलमो पढ़ी वठ, मुसलमान भी थी वञे, सहाबी भी थी वञे। हालत इस्लाम में मूं मोहम्मद रसूलुल्लाह के ॾिसी वठ। इन हदीस जो वाज़े मक़सद आहे, जेकॾहिं अबू तालिब उन टाइम ते कलमो पढ़ी वठे हा त सहाबी थी वञे हा। ये अल्लाह जे रसूल जी इहा पसंद हुई, पैगंबर जी चाहत हुई त अबू तालिब मुसलमान थिए, अबू तालिब के सहाबी हुजण जो एजाज़ हासिल थिए। पर रब फरमायो न, ऐं मुंहिंजा महबूब जंहिंखे तव्हां पंहिंजो सहाबी बणाइण चाहियो था, जंहिंखे तव्हां मुसलमान करणु चाहियो था, इहो सहाबियत जे मनसब जे लाइक़ ई कोन्हे, इहो सहाबियत जे मनसब जे आज़ाद उन ते फ़ाइज़ थियण जो लाइक़ ई कोन्हे। अल्लाहु अकबर। कायनात जो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा या अम्मे कुल ला इलाहा इल्लल्लाह, ओ चाचा कलमो पढ़ी वठ, ऐं अल्लाह रब्बुल इज्जत वटि क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजे हक़ में रब्बुल आलमीन वटि शफ़ाअत कंदुसि, ऐं गवाह थींदुसि त मुंहिंजे दावत सां, मुंहिंजे तबलीग सां मुंहिंजे चाचे अबू तालिब इस्लाम क़बूल करे वरितो। पर अबू जहल ऐं अब्दुल्लाह बिन अबी उमैया ॿ वॾा सरदारनि काफ़िरनि जा, उहे अबू तालिब वटि वेठा आहिनि। अल्लाह जो रसूल इस्लाम जी दावत ॾिए थो, हू ॿई चवनि था अतरगबु अन मिल्लत अब्दुल मुत्तलिब, ऐं अबू तालिब छा अब्दुल मुत्तलिब जे दीन तां फिरी वेंदे? माण्हू मज़ाक कंदा, माण्हू ताना ॾींदा, माण्हू चवंदा अबू तालिब मौत जे डप खां आख़िर में इस्लाम क़बूल करे वरितो ऐं पंहिंजे वॾड़नि जे दीन खे न छॾिजां। अंदाज़ो लॻायो, इहा सोच जॾहिं दिमाग़ में सवार थिए, इहो बुत जॾहिं दिमाग़ में वेही वञे त वॾनि जो तरीक़ो न आहे छॾणो, पोइ उन माण्हूअ खे दावत ॾियण वारो कायनात जो इमाम हुजे त बि दावत क़बूल कोन थो करे। अल्लाहु अकबर। कायनात जो इमाम को दावत ॾे, अबू तालिब चए थो न, इस्लाम क़बूल कोन कंदुसि।
आखिरी अल्फाज अला मिल्लत अब्दुल मुत्तलिब ओ दुनिया जा इंसानो गवाह जो और मोहम्मद करीम जे दीन ते कोन पे वन्या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बल्कि अब्दुल मुत्तलिब जे दीन ते वन्या ऐं रब छा फरमायो फरमाई इन्नका ला तहदी मन अहबबता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा ओ मुझा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमा हिदायत ॾियण चाहियो तमा चाहियो त हिनखे हिदायत मिले उनखे कोन मिलंदी रब बेपरवाह है वलाकिन अल्लाह यहदी मन यशा रब जंहिंखे चाहे उनखे हिदायत अता फरमाए कायनात के इमाम जी कोशिश हुई त अबू तालिब सहाबी थिए पर इंतखाब रब जो चूंड रब जी रब्बुल आलमीन जंहिंखे चूंडे त मुंहिंजा दोस्तो इन्हनि टिनी हदीसुनि मां साबित थियो त सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जिन जो इंतखाब अल्लाह रब्बुल इज्जत कयो आहे इहा रब जी चूंड आहे जेको इन्हनि ते एतराज़ कंदो उन जो असल एतराज़ अल्लाह जे ज़ात ते असल एतराज़ अल्लाह जे ज़ात ते ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां सहाबा दुनिया जा उहे अज़ीम इंसान आहिनि तारीख़ अहिड़ा माण्हू पेश करे सघे ई कोन तारीख़ अहिड़ा माण्हू पेश करे सघे ई कोन थी दुनिया जे अंदरि केॾा वॾा लेखक केॾा वॾा उलमा मुहक़िक़ मुहद्दिस दुनिया में पैदा थिया पर यादि रखो केतिरा त अहिड़ा बि वीचारा आहिनि जेके ज़िंदह आहिनि तॾहिं बि उन्हनि जी सवाने सीरत लिखण वारो केरु कोन्हे त हीअ बि का शख़्सियत आहे हिन में बि के अल्लाह रब्बुल इज़्ज़त सलाहियत रखी आहे पर ॿुधाइण जो मक़सदु ही दुनिया में हिकिड़ो इंसान पैदा थींदो आहे पंहिंजो किरदार पेश कंदो आहे दावत जो तबलीग जो दुनिया जे अंदरि कंहिं शइ जे ठाहिण जो साइंस जो रियाज़ी जो मैथ जो किरदार पेश कंदो आहे पोइ जॾहिं मरी वेंदो आहे तॾहिं माण्हू हुन ते किताब लिखंदा आहिनि अदा ही हिन वॾी लेवल जो माण्हू हिन हेॾो वॾो किरदार अदा कयो दुनिया जे अंदरि वाहिद सहाबा जी जमात आहे जेके दुनिया में पैदा ई कोन थिया हुआ उन्हनि पंहिंजो किरदार पेश ई कोन कयो हो उन खां अॻु में उन्हनि जा तज़किरा थिया अहिड़ो एज़ाज़ दुनिया जेके इंसान खे हासिल कोन्हे पेश करे दुनिया जी का शख़्सियत जेको दुनिया में पैदा न थियो हुजे अॻु में उन्हनि जो ज़िक्र थियो हुजे अॻु में उनजा कारनामा बयान थिया हुजनि अॻु में उनजी तारीफ़ थी हुजे दुनिया जो को इंसान कोन्हे इहा सहाबा जी जमात आहे जेके दुनिया में अञा आया ई कोन किरदार पेश कोन कयूं उन खां अॻु में रब्बुल आलमीन उन जूं तारीफ़ूं कयूं खोलियो क़ुरान करीम जी सूरह फतह आखिरी आयत है अल्लाह रब्बुल इज्जत तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील रब तो फरमाए मोहम्मद करीम जा साथी जेके बि गॾु अल्लाह जे रसूल सां मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ्फार काफ़िरन जे लाइ सख़्त हुआ रुहमाउ बैनहुम ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तो फरमाए पाण में हिक ॿिए जे लाइ रहमदिल हुआ तराहुम रुकअन सुज्जदा तव्हां उन्हनि खे कॾहिं रुकू जे हालत में ॾिसंदो उन्हनि जी सीरत पढ़ो उन्हनि जा वाक़िया पढ़ो उन्हनि जा किस्सा पढ़ो कॾहिं तव्हांखे रुकू जे हालत में नज़र ईंदा कॾहिं सजदनि जे हालत में नज़र ईंदा सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद रब जो क़ुरान तो फरमाए एतिरा सजदा कयाऊं एतिरा डिघा सजदा कयाऊं जो उन्हनि जे पेशानियुनि में सजदनि जा निशान थी विया हिन मुस्लमान जहिड़ा कोन हुआ साईं 3 दफ़ा सुभान रब्बियल आला चवण सां सजदो थी वेंदो हाणे चौथों चवण जी ज़रूरत ई कोन्हे हिकिड़ो सजदे में वेंदे सुभान रब्बियल आला ॿियो सजदे में पेशानी ज़मीन ते रखी सुभान रब्बियल आला टियों सजदे मां उथंदे सुभान रब्बियल आला इहे निमाज़ूं आहिनि अॼु मुस्लमाननि जूं कायनात जे इमाम जा सहाबा एॾा डिघा सजदा कंदा हुआ इहे निमाज़ूं पढ़ंदा हुआ रब जो क़ुरान थो फरमाए उन्हनि जे पेशानियुनि में सजदनि जा निशान थी विया ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील ही दुनिया में पैदा ई कोन थिया हुआ रब उन खां अॻु में तौरात नाज़िल कयो हो रब इंजील उन खां अॻु में नाज़िल कयो उन तौरात जे अंदरि उन इंजील जे अंदरि बि रब इन्हनि जा तज़किरा कया रब इन्हनि जी साराह कई रब्बुल आलमीन इन्हनि जी वाखाण तारीफ़ कई कहिड़ो मिसाल ॾिनो रब फरमाए कज़रइन अख़रज शतअहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार
फरमाई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नर्सरी आए नर्सरी होंदी है ना बूटा माण्हू पोखींदो है मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के संभालण वारा आहिनि ये कायनात के इमाम जी बनी है उन जो ही फसल है क ज़रइन अखरज शतआ फआज़रा फस्तगलद फस्तवा अला सूके जे बनी मां फसल निकरंदो है जे वधंदो ताकतवर थींदो खूबसूरत थींदो जमींदार के हारी के ॾाढी खुशी थींदी है फरमाए मोहम्मद करीम जी बनी है रब्बुल आलमीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जा तज़किरा तौरात इंजील में कया जॾहिं ही पैदा भी कोन थिया पैदा ही कोन थिया तौरात नाज़िल थियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में इंजील नाज़िल थियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते सहाबा तरे किथे हुआ अल्लाह उन्हनि जी तारीफ़ तॾहिं कई छो त रब क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जे बारे में ॼाणे थो जॾहिं रब कंहिं बाने खे पैदा करण खां अॻु में ॼाणे थो पोइ बि ॼाणे थो त हीउ किरदारु कहिड़ो पेश कंदो दुनिया में अल्लाह तारीफ़ करे छॾी हीउ उहे अज़ीम इंसान आहिनि दुनिया में आए कंहिंखे इहो एज़ाज़ हासिल दुनिया में आयो ही न हुजे ऐं उनजा तज़किरा थिया हुजनि न रब फरमाए थो हल अता अलल इंसान हीनुम मिन अद-दहर लम यकुन शयअन मज़कूरा बाक़ी पूरी दुनिया जा इंसान जॾहिं पैदा ही कोन थियो हिननि जो केरु नालो वठण वारो ही कोन हिननि जो केरु नालो वठण वारो कोन हो इहो आज़ाद मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे हासिल अल्लाहु अकबर दुनिया जे अंदर केतिरा इंसान फोत थी वेंदा को तव्हांजो मरी वियल माण्हू दुनिया में फोत थियो हुजे उन जे बारे में वरी का असां तव्हांखे ख़बर मिली त दादा हू जन्नत में दाख़िल थी चुको आहे हू अल्लाह जो नेमतूं हासिल करे पियो भले केॾो वॾो आलिम हुजे केॾो वॾो मुहद्दिस हुजे केॾो वॾो फ़क़ीह छो न हुजे पर असांखे का ख़बर कोन्हे पर दुनिया जा अज़ीम इंसान सहाबा दुनिया जा अज़ीम इंसान वाहिद सहाबा जी जमात आहे जेके दुनिया में विया अल्लाह पोयां मौजूद इंसाननि खे ॿुधायो त हीउ जन्नत में पहुची चुका आहिनि इहो एज़ाज़ सहाबा खे हासिल आहे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक सही बुखारी में मौजूद है सही मुस्लिम में मौजूद है राल ज़कवान बनु लहयान ऐं उसैया चार कबीला काफ़रनि जा चार कबीला कायनात जे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था अची करे चवनि था अल्लाह जा रसूल असां चइनी कबीलनि इस्लाम क़बूल कयो आहे हाणे दीन सेखारण जे लाइ तव्हांजा शागिर्द असांखे ॾियो जेके असांखे दीन सेखारीनि हाणे हिकिड़े जे त कम जी ॻाल्हि कोन्हे छो त चार कबीलनि जा माण्हू मुस्लमान थिया आहिनि ऐं इहो ज़हन में रखंदा हलो उहे मुस्लमान थिया ई कोन हुननि खे अल्लाह जे रसूल सां धोखो करणो पैगंबर सां धोखो करणो हो अल्लाह जा रसूल चार कबीलनि जा माण्हू मुस्लमान थिया आहिनि तव्हांजा शागिर्द मोकिलियो असांखे दीन सेखारीनि कायनात जे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 सहाबा किराम खे मुंतखब कयो जेके सहाबा जे जमात में मारूफ कारी हुआ कुरान पढ़ण में माहिर हुआ अल्लाह जे पैगंबर उन्हनि खे मुंतखब कयो ऐं इन्हनि चइनी कबीलनि जे सरदारनि जे हवाले कयो त इन्हनि खे वठी वञो ही तव्हांजे चइनी कबीलनि खे दीन सेखारींदा ही वठी वञनि था पाण वटि वठी हुते जॾहिं पहुचनि था तॾहिं 70 ॼणनि खे शहीद करे छॾीनि था अल्लाह अकबर हिते रुकजी थोरी देरि जे लाइ हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछंदुसि असांजा जेके दोस्त चवनि था कायनात जो इमाम जेकी थी गुज़रियो जेकी थींदो उनजो इल्मु रखे थो यानी आलिमुल ग़ैब आहे अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब आहे छा को पैगंबर खे ख़बर हुई त हिननि 70 ॼणनि खे इन्हनि काफ़रनि जे हवाले करियूं था ऐं उहे इन्हनि खे क़त्ल करे छॾींदा नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह पोइ इन्हनि जे क़त्ल में अल्लाह जे रसूल जो हथ हो या न जेकॾहिं इहो अक़ीदो रखूं त अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब आहे न अल्लाह जे पैगंबर खे ख़बर न हुई क़ुरान चए थो को नफ़्स कोन थो ॼाणे माज़ा तक़सिब गदा सुभाणे छा थियणो आहे छा कमाईंदो को नफ़्स को इंसान कोन थो ॼाणे बेअय्युम तमूत किथे मरंदो जंहिंखे पंहिंजे मौत जी ख़बर कोन्हे उनखे ॿियनि जी कीअं ख़बर पवंदी इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 70 सहाबा वठी राल ज़कवान बनु लहयान ऐं बनु उसैया चार कबीलनि जा माण्हू कायनात जे इमाम जे सहाबा खे वठी वञनि था 70 ॼणनि खे शहीद करे छॾींदा इहे 70 ॼणा हिकिड़े खूह ते जेको मऊना जे नाले सां खूह आहे उन खूह ते हिननि 70 ॼणनि खे क़त्ल कयो वियो कायनात जे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि
वसल्लम जा सहाबा फरमाइन था जॾहिं ये 70 ॼणा बेरे मौना ते रब्बुल आलमीन सां मुलाकात कंदा शहादत जो जाम माणीन था पंहिंजा नज़राना अल्लाह जे दीन जहिड़ा जाम जा नज़राना पेश कंदा रब्बुल आलमीन सां वञी मुलाकात कंदा रब्बुल आलमीन उनखां पुछे तो 70 क़ुराए किराम कुरान जा कारियो ॾियो ख़बर तव्हां छा था चवण चाहियो फरमाए बल्लिगू अन्ना कौमना इन्ना लकीना रब्बना फरज़िया अन्ना व अर्ज़ाना ए असांजा रब असांजो पैगाम असांजे साथियुनि ताईं पहुचाए दुनिया जे कंहिं इंसान जो पैगाम वापसि कोन आयो आहे जेको दुनिया मां वियो हलियो वियो उनजी का ख़बर कोन्हे उन सां छा थियो आहे उते मामलो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा आहिनि पंहिंजो पैगाम ऐं नियाबो मोकिलींदा मोहम्मद करीम ॾांहुं अल्लाह रब्बुल इज़्ज़त वो पैगाम हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए सां मोहम्मद करीम ऐं उनजे साथियुनि ताईं पहुचायो कहिड़ो पैगाम आहे बल्लिगू अन्ना कौमना इलाहुल आलमीन असांजो पैगाम असांजे साथियुनि ताईं पहुचाए इन्ना लकीना रब्बना असां पंहिंजे रब सां मुलाकात कई आहे फरज़िया अन्ना व अर्ज़ाना असांखा रब राज़ी थी वियो असीं रब खां राज़ी थिया हुआसीं इहा मुलाकात एतिरी कामयाब मुलाकात थी आहे इहा मुलाकात एॾी बहितरीन मुलाकात थी आहे रब्बुल आलमीन असांजे क़ुर्बानियुनि खां ख़ुशि थी वियो ऐं रब जेका असांखे जन्नत ॾिनी उन खां असीं ख़ुशि थी वियासीं ऐं इहो असांजो पैगाम पोयां असांजे साथियुनि ताईं पहुचायो असांजे क़ौम ताईं पहुचायो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन फरमाईंदा हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम बेरे मौला जे 70 कारियुनि जो पैगाम खणी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुचे थो इन ई पैगाम खे क़ुरान जी शिकिल ॾिनी वई इन पैगाम खे क़ुरान जी शिकिल ॾिनी वई इहे लफ़्ज़ क़ुरान जी सूरत बणिजी विया असीं ईअं पढ़ंदा हुआसीं जे क़ुरान पढ़ियो वेंदो ईअं पढ़ंदा हुआसीं जे क़ुरान पढ़ियो वञे थो बाद में इहा आयत मनसूख़ थी वई बाद में इहो जुमिला जेको उनजो पैगाम हो जंहिंमें इहे जुमिला मनसूख़ थी विया त ॿुधाइण जो मक़सदु ही दुनिया जा वाहिद इंसान आहिनि जिन खे रब एॾो वॾो एहसास ॾिनो आहे उते पहुची वञनि रब उन्हनि जा पैगाम वापसि मोकिले थो आहे दुनिया में कंहिंखे इहो एज़ाज़ हासिल यकीनन हर ख़ानदान में नेक इंसान हूंदा मुतक़ी परहेज़गार इंसान हूंदा तव्हां असां ख़्वाब ॾिसंदासीं वधि में वधि उहो ख़्वाब कोई यकीनी थोड़ी आहे ही तो यकीन है छो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़बाने वही मां अल्लाह ये जुमला जारी कराया है वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही युहा फरमाया मुझे महबूब जेके ॻाल्हाईंदो आहे वो अल्लाह जी वही हूंदी आहे अल्लाहु अकबर ये मोहम्मद रसूलुल्लाह जा साथी वरी इन जो हिकिड़ो ॿियो एहसास अल्लाहु अकबर सहाबा किराम जो मेराज वारी रात कायनात जे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बुल आलमीन आसमाननि ते घुराए सहाबा जा जन्नत में महल ॾेखारिया बंगला ॾेखारिया राइशूं ॾेखारियूं ही उम्र जो घर महल जन्नत में मूंखे ॾेखारियो वियो ऐं एॾो दिलकश हो एॾो पुरकशिश हो दिलि चाहियो त हुन में दाख़िल थिया पर ज़कर तो गैरत का मूंखे उम्र जी गैरत यादि अची वई हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा अलैका अगारो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल छा उमर तव्हां ते गैरत कंदो तव्हांजे बरकतनि सां तव्हांजे तबलीग सां तव्हांजे तरबियत सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त ये जन्नत जा महल अता कया कॾहिं हारिसा बिन नौमान रज़ी अल्लाह ताला अन्हु हारिसा बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तिलावत जो आवाज़ रब जन्नत में ॿुधाए थो कॾहिं बिलाल जे कदमनि जो आवाज़ रब जन्नत में ॿुधाए थो दुनिया जे कंहिं बि इंसान खे इहो एज़ाज़ हासिल कोन्हे सिर्फ़ एतिरो न रब्बुल आलमीन सहाबा ते एतराज़ करण वारनि जा हर लिहाज़ सां मुंहुं बंदि करे छॾिया हर लिहाज़ सां मुंहुं बंदि कया जेकॾहिं अञा तव्हांखे एतराज़ आहे ख़बर न आहे सहाबा जन्नत में विया या न उन्हनि अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी कई या न अल्लाहु अकबर तुंहिंजो जहाज जो टिकट असीं भरींदासूं वीज़ा लॻराए टिकट लॻराए रवानो थी मदीने जे तरफ़ रब जन्नत जो हिकिड़ो टुकड़ो मदीने में लाहे दुनिया वारनि खे ॾेखारियो ओ दुनिया जा इंसानो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ते एतराज़ करण वारो त सहाबा जन्नत में विया या न अचो अल्लाह दुनिया में तव्हांखे ॾेखारे थो सहाबी जन्नती आहे सहाबा जन्नती आहिनि कायनात जे इमाम जो फरमान आहे सही बुखारी में पाण फरमाइनि था फरमाई मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह
मुझो मिंबर ऐं मुझो घर इन जे विच वारो टुकड़ो मस्जिद नबी में जेको आहे इहो जन्नत जो टुकड़ो आहे रियाजुल जन्नत जन्नत जो बाग आहे हर मुसलमान कोशिश कंदो आहे सिर्फ बरक़त नमाज़ पढ़ण जी इजाजत मिली वने जगह मिली वने रब्बुल आलमीन फरमाए तो वनी निस मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गड जन्नत जे इन टुकड़े में केर सुतल आहे जो जेकर ॾिसण या तो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हूंदो या उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु हूंदो रब्बुल आलमीन दुनिया जे अंदर सहाबा के जन्नत में ॾेखारे छॾियो अञा बि को एतराज़ बाक़ी आहे तो सहाबा ख़बर न आहे अल्लाह के रसूल सां वफ़ादारी कई आहे न सहाबे किराम जी अज़मत सहाबे किराम जो मकाम सहाबे किराम जा फज़ाइल छा बयान कजल कुरान ऐं हदीस भरिया पिया आहिनि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो तारुफ जिनकी सुञाणप अल्लाह के रसूल पत्थरनि खे बि कराई हू त इंसान आहे लिखियो पढ़ियो आहे एजुकेट आहे डिग्रियूं तालीम जो तो वठ रब त अल्लाह के रसूल त पत्थरनि खे बि सहाबा जी सुञाणप कराई आहे खोलियो सही बुखारी खोलियो सही मुस्लिम कायनात जो इमाम मदीने के अंदर हिकड़ी पाण मस्जिद नबी मां बाहर निकरन था अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थे जबल उहद के तरफ हदीस में बिन जबलन जो जिक्र है गारे हिरा जो जिक्र है त हिरा पहाड़ी ते जबल ते जने पाण चढ़न था अल्लाह अकबर तने वो जबल लुडे हरकत करे दो ऐ जबल उहद ते अल्लाह के रसूल वने दो सही बुखारी में हदीस मौजूद है कायनात जो इमाम इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वनता जबल उहद ते अल्लाह के रसूल सा गड अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु आए हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु आए जबल हरकत करन लगो इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह जबल के पंजो तारुफ करायो जबल उहद के अल्लाह के रसूल पंजो तारुफ करायो ऐ पाण सा गड मौजूद शख्सियतन जो तारुफ करायो पाण फरमाइंदा उसकुत या उहद उस बुत या उहद बई अल्फाज आइन ओ जबल उहद खामोश थी वने तोके खबर ना है तुझे मथा बीठल केर आइन फ इन अलैका नबियुन व सिद्दीकुन व शहीदान तुझे मथा हिकड़ो कायनात जो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह बीठो है जने सामू जबल ब हरकत नथा करे सगन जने सामू जबल ब हरकत नथा करे सगन उन पैगंबर जो एहतराम करणो है ऐ उन जबल जे मथा उम्मत जो सिद्दीक अबू बकर बीठो है अबू बकर के सिद्दीक जो लक़ब कायनात जे इमाम पंजे ज़बाने वही साननो है ऐ ब शहीद बीठा है हजरत उमर बिन ख़त्ताब हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ओ मुसलमान तुझे नसीब है मुकद्दर ते जेतरा लुड़कवायूं थोरा है जेकर खून जा लुड़कवायूं तने जेको तो थोरा है तो के अन्या प्यारे पैगंबर जे सहाबा जी अजमत समझ में कोन आई जबल उहद कायनात के इमाम जे सहाबा के सुनानी वरतो पाण फरमाइन था ओ जबल उहद तुझे बता अबू बकर सिद्दीक आए तुझे बता उस्मान गनी आए उमर बिन ख़त्ताब आए जबल उहद पंजी हरकत बंद करे छड़े दो सिर्फ हरकत बंद कोन कयाई बल्कि पाण छा फरमाया करे करे पाण मस्जिद नबी मां बाहर निकलंदा हुआ ऐ पाण फरमाइंदा हुआ हाजा जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु पाण फरमाए ही जबल है जेको असां सां मोहब्बत करे तो असीं इन सां मोहब्बत करियूं था ओ अल्लाह जा बानो जे जबल वट दिसण ला अख कोने सोचण ला दिमाग कोने फिक्र ला दिल कोने उन जबल ब मोहम्मद करीम जे सहाबा के सुना दो मोहम्मद रसूलुल्लाह सा उन जे सहाबा सा उन पत्थरन ब मोहब्बत कई जेकर तुझे दिल में कायनात के इमाम जे सहाबा जेला बुग़्ज़ है नफरत है यकीन कर तू दुनिया जो इंतहाई बदनसीब इंसान है इंतहाई बदनसीब इंसान वो जबल पत्थर वो सहाबा सा मोहब्बत कम था केड़ो वडो अजाज़ा है मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो अल्लाहु अकबर ये दुनिया जा अजीम इंसान आए दुनिया में हलन फिरन पिया मोहम्मद करीम जा शागिर्द आए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का तालीम हासिल करने वाला आए रब करे फरमाए जो कायनात का इमाम इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्म माइक के सुनो गाल बुदो अल्लाह जो पैगंबर इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमाए जो अल्लाह के रसूल वन अब्दुल्लाह बिन उबई के घर अब्दुल्लाह उबई बिन
उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला नो वट वञ ऐं उबई खे चओ त क़ुरान करीम जी सूरह बय्यना जी तिलावत करे ॿुधाए। पूरी दुनिया कायनात जे इमाम जे दरवाज़े ते ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उबई बिन काब जे घर जे दरवाज़े ते उबई अॼु रब मूंखे मोकिलियो आहे त तूं क़ुरान पढ़ी ऐं आऊं ॿुधां। हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदा अल्लाह जा रसूल असमानी अल्लाह छा सतन आसमाननि जे मथां रब्बुल आलमीन मुंहिंजो नालो वरितो आहे। ओ दुनिया जा इंसानो अॼु कंहिंजो अख़बार में नालो अचे कंहिंजो MP MLA स्टेज ते नालो वठे हमरा कपिड़नि में पूरो कोन थींदो आहे। ही मोहम्मद करीम जा सहाबा आहिनि जिन जा नाला रब आसमाननि जे मथां वठे थो। सवाल करे तो उबई बिन काब कायनात जे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पाण फरमाईंदा हा उबई बिन काब अल्लाह रब्बुल इज्जत सतन आसमाननि जे मथां अर्श मुअल्ला जे मथां तुंहिंजो नालो वरितो आहे। हदीस अल्फाज़ आहिनि फबका उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु उबई बिन काब इन ख़ुशी में अखियुनि मां ज़ारो क़तार लुढ़क वहे थो त छा मुंहिंजी हैसियत ऐं छा रब्बुल आलमीन सतन आसमाननि जे मथां मुंहिंजो ज़िक्र ख़ैर कयो आहे ऐं मोहम्मद करीम खे मोकिलियो आहे त उबई बिन काब खां वञी क़ुरान ॿुध। इहो एज़ाज़ आहे कंहिंखे हासिल जंहिंजो नालो अल्लाह आसमाननि जे मथां अर्श मुअल्ला जे मथां वठंदो हुजे। इहा मोहम्मद करीम जी जमात आहे सहाबा जी जमात आहे जिन जो ज़िक्र अल्लाह रब्बुल इज्जत आसमाननि जे मथां कयो ऐं उहा अज़ीम जमात आहे। सहाबा कराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन इहा अज़ीम जमात आहे जंहिंजो दिफ़ा बि रब ख़ुदि कयो। सहाबा जो दिफ़ा करणु सहाबा जे दिफ़ा में ख़िताब करणु सहाबा जे दिफ़ा में किताब लिखणु इहा अल्लाह रब्बुल इज्जत जे सुन्नत ते अमल आहे। रब्बुल आलमीन मोहम्मद करीम जे सहाबा जो दिफ़ा कयो आहे छो त रब जो कानून आहे। रब जो कानून आहे इन्नल्लाह युदाफ़िउ अनिल लज़ीना आमनू। रब दिफ़ा उन्हनि जो कंदो आहे जेके मोमिन हूंदा आहिनि। तूं चवीं थो सहाबा मुर्तद थी विया सहाबा मोहम्मद करीम सां बेवफ़ाई कई गद्दारी कई। जेकर गद्दार ऐं बेवफ़ा हुजनि हा त रब्बुल आलमीन जेको फरमाए थो ला तजिदु लिसुन्नतिल्लाहि तब्दीला अल्लाह जे कानून में तब्दीली कोन ईंदी। ही रब जो कानून आहे त मोमिन जो दिफ़ा रब कंदो। अल्लाह रब्बुल इज्जत सहाबा जो दिफ़ा कयो। अल्लाह रब्बुल इज्जत सहाबा जो दिफ़ा कयो मुख़्तलिफ़ अंदाज़ में। अल्लाह अकबर। रब जो क़ुरान जी तरतीब अल्लाह कीअं रखी आहे। शुरू में ॿी सूरत में सूरह बकरा जे ॿिए रुकू में रब्बुल आलमीन सहाबा जो दिफ़ा उन्हनि जो तज़किरो फरमायो इज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन अन्नास क़ालू अनुमिनु कमा आमन अस्सुफ़हा अला इन्नहुम हुमुस सुफ़हा वलाकिन ला यअलमून। रब जो क़ुरान तो फरमाए करे इन्हनि खे चयो वञे तो ईमान ही आणियो जे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ईमान आंदो आहे त चवनि था अनुमिनु कमा आमन अस्सुफ़हा छा हिननि बेवकूफ़नि वांगुरु असीं ईमान आणियो। सहाबा के बेवकूफ़ छो कयो वियो चयो वियो अॼु बि दुनिया जे अंदरि जेको दुनिया जो नुक़सान कंदो कारोबार जो नुक़सान कंदो औलाद खे तइलीम न ॾियारींदो औलाद खे कंहिं सुठे मक़ाम ते फ़ाइज़ न कंदो पाण चवंदासीं दुनिया जो बेवकूफ़ इंसान आहे। मके जा मुशरिक मदीने जा यहूदी मुनाफ़िक़ सम्झंदा हुआ त हे दुनिया जा बेवकूफ़ इंसान आहिनि जिन मके में पंहिंजा कारोबार तबाह कया मदीने जे तरफ़ ख़ाली हथ अची विया पंहिंजा बच्चा पंहिंजा रिश्तेदार पंहिंजा मिट माइट सभु छॾे आया कंहिं पंहिंजा औलाद कुंवराया अल्लाह जे दीन ख़ातिर कंहिं पंहिंजूं घरवारियूं क़ुर्बान करे छॾियूं अल्लाह जे दीन ख़ातिर। घर उजड़ी विया बच्चा यतीम थी विया। हिननि खां वॾा बेवकूफ़ केरु हूंदा जिन हेॾा वॾा पंहिंजा दुनिया जा नुक़सान कया आहिनि। रब्बुल आलमीन जवाब ॾिनो ओ दुनिया जा इंसानो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ते आङिरियूं खणण वारो रब तो फरमाए अला इन्नहुम हुमुस सुफ़हा वलाकिन ला यअलमून। ओ दुनिया जा इंसानो बेवकूफ़ त तमायो जिन रब सां नातो टोड़े छॾियो जिन मोहम्मद करीम सां रिश्तो टोड़े छॾियो जिन दुनिया जे ख़ातिर पंहिंजी आख़िरत तबाह कई जिन दुनिया जे ख़ातिर पंहिंजी क़ब्र जी ज़िंदगी तबाह कई जिन दुनिया जे ख़ातिर अल्लाह जे ॾमर खे पाण लाइ ख़रीद करे वरितो बेवकूफ़ त तमायो हिननि त दुनिया में सभु कुझु क़ुर्बान करे रब खे राज़ी करे वरितो। ही त दुनिया जा अक़लमंद इंसान आहिनि बेवकूफ़ तमायो। रब तो दिफ़ा फरमाए सिर्फ़ मुनाफ़िक़नि मुशरिकनि
ऐं यहूदियन के अल्लाह जवाब कोन ॾिनो बल्कि कुरान जो हिकिड़ो अहिड़ो मंज़र नज़र अचे थो कुर्बान वञा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा था अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सरदार मक्के जा चंदा अल्लाह जा पैगंबर असीं तव्हां सां मुलाक़ात करणु चाहियूं था तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधणु चाहियूं था तव्हां सां मुज़ाकरात करणु चाहियूं था पर हिकिड़ो शर्त आहे असीं तव्हां सां गॾु तॾहिं वेंदासीं जॾहिं तव्हांजे मजलिस में को ग़रीब सहाबी न अचे को ग़रीब सहाबी न अचे ग़रीबनि सां गॾु वेहणु असांजे लाइ हिकिड़ी गुस्ताखी आहे असांजे शान जे ख़िलाफ़ आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दिल में उम्मत जे ईमान जो एतिरो हिर्स हो कुरान तो फरमाए फलअल्लक बाक़िउन नफ्सक अला आसारिहिम इल्लम युमिनू बिहाज़ल हदीस असफा मुंहिंजा महबूब इन दुख में तव्हां पंहिंजी जान विञाए वेही रहंदा त हिन क़ुरान ते माण्हू ईमान छो कोन था आणनि उन फ़िक्र जो मालिक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन तमन्ना सां उन्हनि जो शर्त क़बूल करे थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि खे हिदायत ॾे अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सरदारनि सां गॾु वेठो आहे रब्बुल आलमीन जे कुदरत तां कुर्बान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे कुदरत तां कुर्बान सहाबा मां उहो सहाबी इन मजलिस में अचे थो जेको अखियुनि सां नाबीन आहे अखियुनि सां अंधो आहे अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम रज़ियल्लाहु ताला अन्हु अचानक मजलिस में आया कायनात जे इमाम ज़बान सां अब्दुल्लाह बिन उबई खे कुझु कोन चयो जो अब्दुल्लाह ॿुधी वठे छो त कननि सां ॿुधण जी सलाहियत हुई अल्लाह जे रसूल सिर्फ़ु पंहिंजे पेशानी ते नाराज़गी जो इज़हार कयो जेके अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम त कोन ॾिठो पर सतनि आसमाननि जे मथां अर्श मुअल्ला जे मथां रब्बुल आलमीन ॾिसी वरितो अल्लाह जे प्यारे पैगंबर अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम सां नाराज़गी जो इज़हार कोन कयो बल्कि पाण दिल में सोचो ऐं चेहरे ते नाराज़गी जा आसार रहंदा त काश हिन मजलिस में अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम न अचे हा रब्बुल आलमीन त मुहम्मद रसूलुल्लाह के बि जेको तो तंबीह कई फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अबस व तवल्ला अन जाअहुल आमा ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मुंहुं फेरियो आहे मुंहुं ते नाराज़गी जा चेहरे ते तव्हां आसार आंदा आहिनि अन जाअहुल आमा हिकिड़ो नाबीन सहाबी तव्हांजे मजलिस में आयो आहे ओ मुंहिंजा रब अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम त ॾिठो कोन थिए मोहम्मद करीम जे इन नाराज़गी ते तो कुरान में छो बयान कयो रब्बुल आलमीन जी कुदरत आहे रब ॾेखारणु चाहे थो रब ॿुधाइणु चाहे थो त सहाबा जो दिफ़ा करणु मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे पोइ उन्हनि सहाबा खां भले वक़्ती तौर ते आरज़ी तौर ते मोहम्मद रसूलुल्लाह छो न नाराज़ थिए रब फरमायो मुंहिंजा महबूब जिन में तव्हां तमन्ना रखियो वेठा हो त हीअ नसीहत क़बूल कंदा इहे कोन कंदा नसीहत क़बूल करण वारा ही नाबीन आहे हिनखे जेका नसीहत कंदो उहो क़बूल कंदो रब दिफ़ा कयो अब्दुल्लाह बिन उम्मी मक्तूम जो ऐं कंहिंखे रब डांटियो रब्बुल आलमीन तंबीह कंहिंखे कई कायनात जे इमाम खे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी सुन्नत आहे सहाबा जो दिफ़ा करणु खोलियो सही बुखारी छा ॿुधाइजे सहाबा कराम जे बारे में ज़ख़ीरा हदीस भरियो पियो आहे कुरान उन्हनि जे तज़किरनि सां भरियो पियो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उम्मुल मुमिनीन आहे उम्मुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अल्लाहु अकबर मूंखे करे अफ़सोस थींदो आहे दोस्त चवंदा आहिनि अदा हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जो मक़ाम सभिनी खां वधीक छो पाण हिजरत जे टाइम ते हज़रत अली खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारियो बिस्तरे ते हिकु राति सुम्हण जे करे तो चवीं तो हज़रत अली अबू बकर खां अफ़ज़ल आहे इन बिस्तरे ते आयशा केतिरियूं रातियूं सुती अली त अकेलो सुतो हो पर आयशा मोहम्मद रसूलुल्लाह सां गॾु सुती आहे उनखे तूं पंहिंजी मां मञण जे लाइ तयारु कोन आहे उम्महातुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा इन बिस्तरे ते सुती आहे कायनात जे इमाम सां गॾु अल्लाहु अकबर आयशा चादर ओढ़े अल्लाह के रसूल सां गॾु बिस्तरे ते सुम्हे थी रब्बुल आलमीन आसमाननि तां सलाम मोकिले उन आयशा जे बारे में ज़बान दराज़ी करे थो अल्लाहु अकबर उन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ते हिकु अॼु जी ॻाल्हि कोन्हे पुराणी तारीख़ आहे आयशा जा दुश्मन पुराणे दौर खां मौजूद आहिनि अब्दुल्लाह बिन उबई खां बुनियाद रखियल आहे हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ते इल्ज़ाम लगायो सफ़वान बिन मुअत्तल रज़ियल्लाहु ताला अन्हु
गलत है। गज़वा बनी मुस्तलिक सन 5 हिजरी में गालिबन वाक़िअ थी है। टाइम घट है, तफसील से बयान नथो करे सघां। इल्ज़ाम लगायो त आयशा जा ताल्लुकात हज़रत सफ़वान बिन मुअत्तल सां गलत है। सबब इहो त आयशा उन सफ़र में पोयां रहिजी वई। पोयां हज़रत सफ़वान आयो, वो हज़रत आयशा के उठ ते विहारे वठी आयो। दुश्मन मौके में फ़ाइदो वरतो, हज़रत आयशा ते इल्ज़ाम आयो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1 महीनो परेशान रहा। 1 महीनो हज़रत आयशा इजाज़त वठी सिद्दीक़ जे घर वञे थी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे घर वञे थी। अल्लाहु अकबर। ऐं पूरे महीने ताईं अल्लाह जो रसूल परेशान, हज़रत आयशा जे अखियुनि मां लुढ़क, सिद्दीक़ परेशान, हज़रत उम्मे रुमान परेशान, हज़रत आयशा जी अम्मा। रब्बुल आलमीन हज़रत आयशा फरमाए थी मूंखे त तसव्वुर में बि कोन त अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजे बारे में के क़ुरान जो आयतूं नाज़िल कंदो। अल्लाहु अकबर। मूं सोचियो अल्लाह जो रसूल को ख़्वाब ॾिसंदो, उन में ॿुधायो वेंदो त आयशा ते इल्ज़ाम कूड़ो आहे, पर रब्बुल आलमीन सूरह नूर जूं 10 आयतूं नाज़िल कई। कंहिंजे दिफ़ा में उम्मुल मुमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे दिफ़ा में। सहाबा जो दिफ़ा अल्लाह जी सुन्नत है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त की सुन्नत है। ये सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन दुनिया जा अज़ीम इंसान था। दुनिया में माण्हू 3 एतराज़ कनि था सहाबा ते। सहाबा किराम ते 3 एतराज़ कनि था। अदा ही काफ़िर थी विया, ही काफ़िर थी विया, फासिक थी विया, नाफरमान थी विया। अल्लाह 3 एतराज़नि जो जवाब ॾिनो। 3 एतराज़नि जो जवाब रब ॾिनो आहे। खोलियो सूरह हुजरात, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, फरमाए वालमु अन्न फीकुम रसूलल्लाह लौ युतीउकुम फी कसीरिन मिनल अम्रि लअनितुम वलाकिन्नल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी क़ुलूबिकुम। ऐं चवंदो आहियां पंहिंजे तक़रीरनि में यकीन करियो, अल्लाह जेकॾहिं हिकिड़ी आयत बि सहाबा जे शान में नाज़िल न करे हा, सिर्फ़ हिकिड़ी ही आयत नाज़िल करे हा, अल्लाह जो रसूल पंहिंजे ज़बान मां हिकिड़ो लफ़्ज़ बयान न करे हा, त हिकिड़ी इहा आयत दुश्मन जे मुंहं ते वॾो मोचड़ो हुई। हिकिड़ी आयत फरमाए वालमु अन्न फीकुम रसूलल्लाह लौ युतीउकुम फी कसीरिन मिनल अम्रि लअनितुम वलाकिन्नल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान। रब फरमाए तो सहाबा जी जमात अल्लाह ईमान जी मोहब्बत तव्हांजे दिलनि में दाख़िल कई आहे। सिर्फ ईमान जी मोहब्बत न, वज़य्यनहु फी क़ुलूबिकुम। लफ़्ज़ केॾा प्यारा। रब जो क़ुरान तो फरमाए अल्लाह ईमान खे सीगारे तव्हांजे दिलनि में रखी छॾियो आहे। जेका शइ जिते सुठी लॻंदी आहे न माण्हू उते रखंदो आहे। टोपी मथे में पाती सुठी लॻंदी, गोॾे में कोन सुठी लॻंदी। हाँ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ईमान जी सूह ख़ूबसूरती हुस्न सहाबा जे दिलनि में पातो। रब ईमान खे ख़ूबसूरत करे सहाबा जे दिलनि में रखियो ऐं ईमान सहाबा जो बयान करिया। ॿी मक़ाम ते रब छा फरमायो, वकतब फी क़ुलूबिहिमुल ईमान। जॾहिं पाण को कारोबार कंदा आहियूं, कंहिंसां ॾेती लेती कंदा आहियूं, प्लाट जो सौदो कंदा आहियूं, एग्रीमेंट थींदी आहे, लिखावट कंदा आहियूं, अदा उनखे स्टाम्पेंटर खे वठी अचो, स्टाम्प खणी अचो, या शइ लिखंदासीं, लिखण खां पोइ शइ मज़बूत थी वेंदी। रब फरमाए थो कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान। रब ईमान लिखी सहाबा जे दिलनि में रखियो, एग्रीमेंट कई रब ईमान जी सहाबा सां। केरु आहे जंहिंजे बारे में इहे अल्फाज़ क़ुरान बयान कया हुजनि, कुरान बयान कया हुजनि। ऐं रब फरमायो वकर्रा इलैकुमुल कुफ्र वल फसूक वल इस्यान। और दुनिया जा इंसानो सहाबा ते कुफ्र जूं फतवाऊं लॻाइण वारो, कुरान ते जेकॾहिं ईमान आहे, कुरान खे ॿुधी वठो। रब जो कुरान तो फरमाए कर्रा इलैकुमुल कुफ्र। कुफ्र जी नफ़रत अल्लाह सहाबा जे दिलनि में दाख़िल कई। जेके कुफ्र सां नफ़रत कंदा हुआ उहे काफ़िर कीअं थींदा? उहे काफ़िर थींदा जिनके दिलनि में अल्लाह कुफ्र जी नफ़रत रखे। वल फसूक वल इस्यान। और दुनिया जा इंसानो सहाबा के फासिक फाजिर चवण वारो, रब जो कुरान तो तव्हांखे जवाब ॾे। सहाबा जे दिलनि में फिस्क ऐं फजूर जी नफ़रत अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैदा कई। और दुनिया जा इंसानो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे मोहम्मद रसूलुल्लाह जो नाफरमान चवण वारो, रब जो कुरान तो चए कर्रा इलैकुमुल कुफ्र वल फसूक वल इस्यान। नाफरमानी बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे दिलनि में नापसंदीदा करे छॾी हुई। उहे कॾहिं नाफरमान मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कोन था थी सघनि। हदीस सही मुस्लिम में मौजूद आहे,
ग़ज़वा अहज़ाब में किताबुल जिहाद में हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ी वेठा आहिनि हिकिड़ो माण्हू अचे थो हुज़ैफ़ा बिन यमान जे मजलिस में थका तो कोन आहियो न थकण मूंखे घुरिजे छो त अमीं ॿुधो पिया ऐं ॻाल्हायां पिया हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मजलिस में हिकिड़ो माण्हू वेठो आहे सही मुस्लिम जी हदीस आहे चए थो लौ अदरकतु रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़ातलतु व अबलैतु जेकॾहिं आऊं अल्लाह जे रसूल जो ज़मानो पाया हा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर ते पाया हा त एतिरो विड़ा हा अल्लाह जे रसूल सां गॾिजी दुश्मननि सां जो दुनिया मुंहिंजे जिहाद जा मंज़र ॾिसे हा व अबलैतु विड़ी विड़ी अल्लाह जे रसूल सां गॾु पाण खे ॻारे ख़तम करे छॾिया हा एतिरो विड़ा हा हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान फरमाईंदा छा तूं सम्झी थो त मोहम्मद करीम जे सहाबा अल्लाह जे रसूल सां गॾिजी एतिरो जहाद न कयो हूंदो एतिरियूं क़ुर्बानियूं कोन ॾिनियूं हूंदियूं ओ अल्लाह जे रसूल जी मुलाक़ात खे तमन्ना करण वारा पैगंबर सां गॾु विहण वारा अल्लाह जे रसूल जो दौर ॾाढो ॾुखियो हो उन में वफ़ादारी करण के इंसान जे वस जी ॻाल्हि कोन हुई ही मोहम्मद करीम जा सहाबा हुआ जिन वफ़ादारियूं कयूं तूं त अॼु तमन्ना करीं थो पर उन दौर में हुजी हा उहे पत्थर पेट ते ॿधी हा उहे हालात ॾिसी हा पोइ निभाई हा पोइ असीं तोखे चऊं हा त वाक़ई तूं वफ़ादार आहीं हज़रत हुज़ैफ़ा हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो फरमाई जॾहिं खंदक ॻोठी वई मदीने ते जॾहिं मुनाफ़िक़नि यहूदियनि ईसाइयनि पूरी दुनिया जे काफ़िरनि जॾहिं हमिलो कयो पिए ग़ज़वे अहज़ाब जे टाइम ते खंदक जे टाइम ते 10,000 जो लश्कर वठी अबू सुफियान मदीने ते कब्ज़ो करण जे लाइ आयो आहे मदीने में मुसलमाननि खे नेस्तो नाबूद करण जे लाइ आयो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जे अंदर टिन तरफ़नि खां बाग़ आहिनि जबल आहिनि दुश्मन अची कोन थो सघे हिकु तरफ़ खां खुलो मैदान उतां पाण खड खुटराए छॾी ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रात जो ॾिसनि था अंदाज़ो रात जो वधीक थियो दुश्मन केतिरे तइदाद में आयो आहे सियारे जी रात आहे सर्दी जी मौसम आहे अल्लाह अकबर दुश्मन जेको आहे उहे बाहि ॿारे विहनि था हर माण्हू बाहि ॿारे वेहे थो एतिरी सर्दी आहे काइनात जे इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मय्यतीनी बिखबरिल क़ौम फहुव मई यौमल क़ियामह पाण फरमाईंदा अॼु कौम जी दुश्मन जी ख़बर केरु मूं वटि खणी ईंदो उन्हनि जी जासूसी केरु कंदो उहो मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में हूंदो हुज़ैफ़ा फरमाए थो सभु ख़ामोश थी विया 10,000 जे लश्कर जे साम्हूं हिकिड़ो माण्हू वञे कीअं भला केॾी वॾी आज़माइश आहे ओ पैगंबर जे ज़माने जी ख़्वाहिश रखण वारा ॿुध केॾो ॾुखियो टाइम हो केॾो ॾुखियो वक़्तु हो काइनात जे इमाम वरी ॿियो ऐलान कयो पाण फरमायो मय्यतीनी बिखबरिल क़ौम फहुव मई यौमल क़ियामह केरु आहे 10,000 दुश्मन जे साम्हूं वञे रात जो उन्हनि में लिकी वे उन्हनि जी जासूसी करे उन्हनि जी प्लानिंग उन्हनि जो प्रोग्राम उन्हनि जा मनसूबा ॿुधी मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए पाण ॿियो ऐलान कयूं केरु बि कोन थियो ॾाढो ॾुखियो मरहलो हो 10,000 माण्हुनि खे साम्हूं अकेलो केरु वञे काइनात जे इमाम टियों ऐलान कयो सभु सहाबा ख़ामोश रहिया बिलाखिर काइनात जे इमाम खे नालो वठणो पियो पाण फरमायो हुकुम या हुज़ैफ़ा तूं उथी तूं वञ दुश्मन जी ख़बर खणी अच हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा बर्दुन शदीद रिहुन शदीदुन व कुर्रुन सख्त थधी हवा लॻे पई ऐं बेइंतिहा गर्मी आहे पर मोहम्मद करीम हुकुम ॾिनो हाणे मुंहिंजे लाइ को चारे कार कोन हो को रस्तो कोन हो जान त पैगंबर जे हुकुम ते निसावर करणी आहे हे साईं अल्लाह जे रसूल ॾिनो बे इख्तियार केरु थो वञे हाणे त नालो वटिजी चुको आहे हाणे इख्तियार ख़तम थी विया हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा ओ मुसलमान पैगंबर जे फरमानदारी जूं बरकतूं ॿुध सख़्त थधी हवा आहे सख़्त सर्दी जी मौसम आहे अल्लाह जे रसूल खे कंबल ओढ़ियल आहे दुश्मन बाहियूं ॿारे पंहिंजो जिस्म ते गरम कंदा हुज़ैफ़ा फरमाईंदा मोहम्मद करीम जे चवण ते रवानो थियसि दिलि में सोचियमि ॾाढी सर्दी आहे ॾाढी थधी हवा आहे कीअं सॼी राति अकेलो हुते जंगल में गुज़ारींदसि हिननि जूं ख़बरूं कीअं वठंदसि पर रब्बुल आलमीन जी मदद थी जॾहिं मोहम्मद करीम खां रवानो थियां त कन्नी मशइतु फी हमामिन मूंखे ईअं लॻो गोया के गर्मी में वञा पियो तव्हां सोचींदो सही सिधी ॻाल्हि आहे 10,000 के साम्हूं वञे पियो पघर त निकिरंदो न 10,000 माण्हुनि खे साम्हूं वञण पघर त निकिरंदो
पंजनि खे साम्हूं वाईंदो माण्हू तॾहिं बि पघर निकिरी वेंदो। ही 10,000 माण्हू आहिनि पर पूरो वाक़ियो ॿुधंदो न हैरान थी वेंदो, अक़िल धक रहिजी वेंदो। हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था वञा पियो जिस्म ते गर्मी थिए पई, पघर थिए पियो, जॾहिं दुश्मन जे वेझो वियसि सर्दी एतिरी हुजे, सर्दी जो अंदाज़ो लॻायो हदीस अल्फाज़ मां राइतु अबा सुफ़ियान यसली ज़हरहु बिन्नार। अबू सुफ़ियान खे ॾिठमि पंहिंजी पुठी जेका आहे उनखे बाहि ते गरम पियो करे। सर्दियूं पाण बि ॾिठियूं आहिनि, पाण हथ गरम कंदा आहियूं, पेर गरम कंदा आहियूं, हथ गरम करे मुंहं खे लॻाईंदासीं, पर हीअ त तारीख़ी सर्दी हुई जंहिंमें अबू सुफ़ियान पंहिंजी पुठी खे बाहि ते गरम पियो करे। अल्लाहु अकबर। अबू सुफ़ियान फरमाईंदा, हज़रत हुज़ैफ़ा फरमाईंदा सहाबा में इत्तिबा जो जज़्बो, फरमानदारी जो जज़्बो केॾो हो। हज़रत हुज़ैफ़ा फरमाईंदा वेस लिकी वेठुसि, वेठो या दुश्मन सब भाइयों ॿार वेठा आहिनि, सर्दी तेज़ लगी पई आहे, कंहिंखे चादरूं वठिणियूं आहिनि। अबू हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला फरमाईंदा मुंहिंजे जिस्म मां पघर पियो निकिरे। ठीक है, अञा बि ॻाल्हि सम्झ में अचे पई, 10,000 दुश्मन जे विच में वेठो आहे, पघर त निकिरंदो, पघर त निकिरंदो, पर ही दुश्मन जे ख़ौफ़ जो पघर कोन हो, ही मोहम्मद करीम जे इत्तिबा जे बरकत जो पघर। अल्लाहु अकबर। हुज़ैफ़ा चवे तो सॼी ख़बर वठी, हाल अहवाल वठी, सही मुस्लिम में हदीस मौजूद है, वापस मोटियसि, वापस अचां पियो तॾहिं बि पघर निकिरे पियो। हाणे त ख़ुशी आहे, दुश्मन जे हथ मां निकिरी आयो, हाणे त सर्दी थियणु खपे न। मतां केरु चए वापसि मोटियो हूंदो तॾहिं सर्दी ख़तम थी वई हूंदी, न सर्दी हुई। हज़रत हुज़ैफ़ा फरमाईंदा आयल अल्लाह जे रसूल वटि फ़अख़बरतहु, मूं अल्लाह जे रसूल खे सॼो वाक़ियो ॿुधायो। अल्लाह जे रसूल दुश्मन जो ही प्रोग्राम आहे, हीअ प्लानिंग आहे। अल्लाह जो रसूल चादर ओढियो वेठो आहे, पैगंबर खे सीउ पियो लॻे, सर्दी पियो लॻे ऐं मुंहिंजे जिस्म मां पघर पियो निकिरे, मुंहिंजे जिस्म मां पघर पियो निकिरे। हाणे त वापसि पहुची आयो न अल्लाह जे रसूल वटि, ऐं सर्दी आहे बि सही, छो त अल्लाह जो रसूल चादर वेठो वेठो आहे। अल्लाहु अकबर। फरमाई फलम्मा फरग़्तु, जीअं ई ॻाल्हि बयानु करे फारिग़ थियसि, अख़ज़तनी कुर्रुन शदीद, फौरन सर्दी हमलो कयो, अहिड़ो हमलो कयो, एतिरो सी लॻो मूंखे जो अल्लाह जे रसूल वटि उहा चादर पई हुई, जंहिं चादर ते अल्लाह जो पैगंबर निमाज़ पढ़ंदा हुआ, उहा चादर अल्लाह जे रसूल खणी मुंहिंजे मथां विधी। हुज़ैफ़ा जी चादर जिस्म दा विझ, सख़्त सर्दी आहे, सख़्त सर्दी आहे। ही उहो अज़ीम इंसान पंहिंजी जान खे तरी ते रखी 10,000 दुश्मन जे साम्हूं मोहम्मद करीम जे फरमान ते वञण वारा। अॼु मुसलमान तूं उहो आहे जंहिंखे चइजे त शलवार भेॾियुनि खां मथे रख, चवंदो साईं बसि दीन में ॻाल्हि रही इहा आहे, वॾा वॾा मसइला नथा बयानु करियो, तोखां शलवार 2 इंच मथे नथी थिए, तोखे कश्मीर मोकिलियो, तूं जहाद कंदे, अल्लाह जे पैगंबर जे फरमान ते एतिरो अमल कोन थो थिए, अल्लाह जे पैगंबर जी सुन्नत ॾाढी मुबारक मुंहं ते रखण लाइ तयारु कोन आहियो। ही सहाबा हुआ जिन जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, ओ मोहम्मद करीम जा सहाबा, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी, उहे अज़ीम इंसान आहिनि। हिन वक़्तु गुस्ताखियुनि जो सिलसिलो हले पियो, सहाबा प्यारे पैगंबर सां केतिरी वफ़ादारी कई, तूं त चवीं थो रसूल सां गद्दार थिया। ऐं 2 मिसाल पेश कंदुसि उनजी वफ़ादारी लाइ। हदीस सही मुस्लिम में मौजूद है, हदीस सही बुखारी में मौजूद है, किताबुल सुलह के अंदर सही बुखारी में, किताबुल जिहाद व सियर के अंदर सही मुस्लिम में हदीस मौजूद है। साहबा फरमाइंदा अल्लाह के रसूल लौ अतईत अब्दुल्लाह इब्न उबय, अल्लाह के रसूल जेकर तमा अब्दुल्लाह इब्न उबय वट वजो ऐं उनके नसीहत करियो, को वाज नसीहत करियो, तबलीग करियो, मुमकिन है मुसलमान थी वने। पाण फरमाए हलो हलो, पाण गदह ते सवार थियंदा, छा ते सवार थियंदा, गदह ते सवार थियंदा। साहबा फरमाइंदा असीं गॾु वञूं था, वियासूं, अब्दुल्लाह बिन उबय वेठो, अब्दुल्लाह बिन उबय मुनाफिकन जो सरदार वेठो, अल्लाह जो रसूल वञी उते पहुतो। अब्दुल्लाह बिन उबय चवण लॻो इलैका अन्नी, मूंखां परे थी, कंहिंखे चई अल्लाह जे रसूल खे। सबब छा हो, सबब छा हो, चवण लॻो त तुंहिंजो गदह जेको आहे न इन में बदबू ॾाढी आहे, तुंहिंजे गदह में बदबू आहे, इन गदह खे परे कर जिते सवार थियो वेठो आहे, मूंखां परे थी। हिकिड़ो साहबी उठियो, कुर्बान वञे सहाबे कराम था, चए ला हिमारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अत्यब रिहन मिनका। ओ अब्दुल्लाह बिन उबय, असांजे नज़र में पैगंबर जो गदह बि तोखां सुठो, पैगंबर जे गदह जी बि गुस्ताखी न कर, पैगंबर जे गदह जे जिस्म में जेका खुशबू आहे उहा तो वारी खुशबू खां सुठी आहे।
जिन पैगंबर जे गदह जी गुस्ताखी बर्दाश्त कोन कई उहे पैगंबर जा गुस्ताख थींदा, उहे पैगंबर जा नाफरमान थींदा, उहे पैगंबर सां बेवफाई कंदा। ही शैतान जा पैदा कयल ज़हन में ख्याल है। शैतान चाहे तो त मूंसां गॾु जहन्नम में हले, मूंसां गॾु जहन्नम जे बाहि में हले। ऐं सहाबा तो दुश्मन यकीन ॼाणो इस्लाम जे दायरे खां ख़ारिज थी वञे थो, इस्लाम जे दायरे खां ख़ारिज थी वञे थो। हिकिड़ो ॿियो वाक़ियो सही मुस्लिम में मौजूद है। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु मस्जिद नबवी में वेठा आहिनि। उमर बिन ख़त्ताब मस्जिद नबवी में वेठा आहिनि। हुननि माण्हुनि अल्लाह के रसूल जो एहतराम कीअं कयो, कीअं एहतराम कयो। रब्बुल आलमीन सूरह हुजरात में एहतराम सेखारियो सहाबा के। फरमाया इन्नल्लज़ीना युग़्ज़ूना अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइका अल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा। रब तो फरमाए जिन पंहिंजा आवाज़ मोहम्मद करीम जे साम्हूं पस्त रखिया, नंढो आवाज़ कयो, इहे उहे माण्हू आहिनि जिन जे दिलनि खे रब्बुल आलमीन तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ चूंडे वरितो आहे। हाणे इन आयत ते सहाबा अमल कीअं कयो, सहाबा अमल कीअं कयो। हज़रत उमर बिन ख़त्ताब वेठा मस्जिद नबवी में, ॿाहिरां वफ़द ईंदा पिया हुआ, काफ़िला ईंदा हुआ अल्लाह के रसूल जे दौर में, उहे आया मस्जिद में अची वेठा। अल्लाह जो रसूल हुजरे में मौजूद है, उहे मस्जिद में मिंबर रसूल वटि वेठा, मस्जिद नबवी में मिंबर रसूल वटि वेठा। तवज्जो सां ॿुधो, मिंबर रसूल वटि वेही पाण में कंहिं मसइले ते उन्हनि जो इख़्तिलाफ़ थी पियो, कंहिं मसइले ते उन्हनि जो इख़्तिलाफ़ थियो। सिधी ॻाल्हि आहे, इख़्तिलाफ़ जे नतीजे में, बहस मुबाहिसे जे नतीजे में आवाज़ वॾो थी वेंदो। हू वॾे आवाज़ सां ॻाल्हाइण लॻा। जंहिं उमर जे बारे में तूं चवी, उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु गासिब हो, पैगंबर सां गदारी करण वारो हो। वो उमर जॾहिं उन्हनि माण्हुनि खे ॾिसे थो वॾे आवाज़ सां ॻाल्हाइनि था, उन्हनि खे चवे थो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे मिंबर जी गुस्ताखी न करियो। ला तरफ़ऊ अस्वातकुम इंद मिंबर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिन काठियुनि ते अल्लाह जो रसूल बि ख़ुतबो ॾिए थो, उन्हनि काठियुनि जे साम्हूं वॾे आवाज़ सां न ॻाल्हायो। दुनिया में आहे केरु जेको एतिरो एहतराम करे ॾेखारे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हुआ जिन हर शइ जेका अल्लाह जे रसूल इस्तेमालु कई उनजो एहतराम कयो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा, ऐं तूं चवे त उहे गासिब हुआ। अबू बकर सिद्दीक़ ते एतराज़ करे, सिद्दीक़ केरु आहे? अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु अदा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलाणी जंग में झंडो हज़रत अली खे ॾिनो। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मोहब्बत ईमान जो हिस्सो आहे। जेको अली सां मोहब्बत नथो करे उहो बि मोमिन कोन्हे, उहो बि मोमिन कोन्हे। पर दोस्त चवंदा आहिनि अदा हज़रत अली खे अल्लाह जे रसूल झंडो ॾिनो, अबू बकर खे कोन ॾिनई, उमर फारूक खे कोन ॾिनई, उस्मान गनी खे कोन ॾिनई। माना अल्लाह जे रसूल फरमायो जैसा मोहब्बत करियां तो उनखे झंडो ॾियां थो ऐं उनजे हथ ते अल्लाह फतह ॾींदो। इन जे करे हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु सभ खां वधीक हक़दार हो खिलाफत जो। हिकिड़ी उहा शख़्सियत आहे जंहिंखे अल्लाह जे रसूल झंडो ॾिनो, तव्हां बि मञो था आउं बि मञां थो। ॿी उहा शख़्सियत आहे जंहिंखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्लो ॾिनो, इमामत ॾिनी। उहा बि हिकु दफ़े न, झंडो हिकु दफ़े मिलियो, इमामत 17 दफ़ा मिली। सुनन अबी दाऊद जी रिवायत है 17 दफ़ा अल्लाह जे पैगंबर सिद्दीक़ खे पंहिंजे मुसल्ले ते बीहारियो आहे। हाणे बाल तुंहिंजे कोर्ट में आहे, फ़ैसिलो कर, सिद्दीक़ जो मक़ाम वधीक आहे या हज़रत अली मुर्तज़ा जो मक़ाम वधीक आहे। असांजी आदत न आहे उन्हनि जो तनासुब करणु, उन्हनि खे हिक ॿिए जे मथां फ़ज़ीलतूं बयानु करणु। पर जॾहिं मुआशिरे में उन्हनि ते एतराज़ थियनि था, हक़ बणिजे थो त उन हक़ खे खोले बयानु कयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, अल्लाहु अकबर। तो चवी थो पैगंबर हज़रत अली खे बिस्तरे ते सुम्हारे वियो, हज़रत अली खे बिस्तरे ते सुम्हारे वियो। उनजे करे हज़रत अली जी फ़ज़ीलत वधीक आहे। हिकिड़ो उहो सहाबी आहे जेको पैगंबर जे बिस्तरे ते सुठो, ॿियो उहो सहाबी आहे जंहिंजे हज में मोहम्मद रसूलुल्लाह सुठो। अबू बकर सिद्दीक़ जे हज में गार में अल्लाह जो रसूल सुतो हो या न, हिजरत जे सफ़र में हिकिड़ो सहाबी पैगंबर जे बिस्तरे ते सुतो, ॿियो सहाबी आहे जंहिंजे हज में मोहम्मद रसूलुल्लाह सुतो। ऐं ॿी हिकिड़ी अज़ीम औरत आहे, जेकॾहिं इहो मयार आहे फ़ज़ीलत जो, ॿी हिकिड़ी अज़ीम औरत आहे आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा। फरमाए थी अल्लाह जे रसूल ते जॾहिं मौत आयो, प्यारे पैगंबर जॾहिं वफ़ात कई,
तेरे प्यारो पैगंबर मुझे हंज में सुतो पियो हो, प्यारो पैगंबर मुझे गोद में हंज में सुतल हो। जेकर इहो जेकर आए सबब फजीलत जो वो मनी वक्त त सिद्दीक जी भी फजीलत आए ऐं सिद्दीक जी धीअ मोमिनन जी मां आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जी फजीलत आहे। ये सहाबा है जिन जे अमल जे बारे में अल्लाह जे रसूल छा फरमायो। आखिरी गाल खत्म छो त अक्सर दोस्त घड़िया ना ॾिसण पिया, आऊं बि ॾिसां पियो पर ख़त्म कोन थो करियां। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, सही बुखारी में हदीस है, प्यारी रिवायत, ला तसब्बु असहाबी, मुझे सहाबा के घट वध न ॻाल्हायो। फवल्लज़ी नफ्स मुहम्मद बियदिही, कसम है उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद करीम जी जान है। कसम खड़ी अल्लाह जो रसूल छा थो बयान फरमाए, फरमाई जेकर हिकिड़ो सहाबी अल्लाह जे राह में 3 पा सिर्फ किलो पूरो बना मुद 3 पान जो हूंदो है, 3 पा अल्लाह जो रसूल जो सहाबी अनाज अल्लाह जे राह में खर्च करे ऐं तव्हां जबल ओहद जेतिरो सोन खर्च करियो। दुनिया में अहिड़ो इंसान केरु ॾेखारींदो जंहिं वटि जबल ओहद जेतिरो सोन हुजे? जबल ओहद 6 किलोमीटर में आहे। जबल ओहद 6 किलोमीटर में पखड़ियल आहे। दुनिया में वॾा वॾा जेको माण्हू मौजूद आहिनि, अमेरिका जो उहो माण्हू जेको दुनिया में सभ खां पहिरीं पोजीशन ते आहे, मुंहिंजे जन्म नालो निकिरे पियो पर उन वटि बि एतिरो सोन कोन हूंदो। पाण फरमाए जेकर तव्हां एतिरो सोन ख़र्च करे आम उम्मती मुंहिंजो सहाबी 3 पा अल्लाह जे राह में ख़र्च करे उन जे पूरे सवाब खे छा उन जे अधु सवाब खे बि तव्हां कोन था पहुची सघो। साबित छा थियो? जेकर दुनिया में तव्हां नामुमकिन खे मुमकिन बनाए छॾियो। जबल ओहद जेतिरो सोन कंहिं वटि हुजण नामुमकिन आहे, पर जबल ओहद जेतिरो सोन जेकर केरु नामुमकिन खे मुमकिन बि बनाए, इहो पहिरीं त गॾु करण ई नामुमकिन आहे, पोइ जेकर गॾु थी वञे त ख़र्च करण बि नामुमकिन आहे। छो त पाण अल्लाह खां घुरंदा लख करोड़ ऐं अरब आहियूं, पर जॾहिं रब जे नाले ख़र्च करण जो मौक़ो ईंदो आहे तॾहिं सिका घुरींदा आहियूं खीसे में। 5 रुपए जो सिक्को आहे फ़क़ीर खे ॾियां, अल्लाह मूंखे लख ॾिज, मूंखे करोड़ ॾिज, मूंखे फलाणियूं गाॾियूं ॾिज, ऐं अल्लाह जे राह में ख़र्च करण जे लाइ सिका तलाश करण वारो इहो कॾहिं जबल ओहद जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च कोन कंदो। पर हा जेकर बिल फर्ज़ मञी वठूं दुनिया में को अहिड़ो सुखी थिए बि सही, उन वटि एतिरो सोन बि अचे, एतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च बि करे, पोइ बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं मोहम्मद रसूलुल्लाह जे सहाबा जे अमल जे बराबरि सवाब जे बराबरि छा उन जे अधु सवाब खे बि तव्हां पहुची कोन था सघो। दुनिया में ॾाढी साइमी आहे, मीज़ान आहे, तराज़ू आहे, जबल ओहद खे तोड़े, जबल ओहद खे तोड़े अहिड़ी साइमी आहे। 6 किलोमीटर में मुश्तमिल जबल ओहद एतिरो डिघो, उनखे तोड़े बि का साइमी कोन थी सघे। पर एतिरा सोन ख़र्च करियो, एतिरियूं इबादतूं करियो, एतिरियूं ख़ैरातूं करियो, मूं मोहम्मद करीम जे सहाबा जे बराबरि नथा थियो। मन सब्ब असहाबी फअलैहि लअनतुल्लाहि वल मलाइकति वन नास अजमईन। पाण फरमायो मुंहिंजे सहाबा खे गारियूं न ॾियो, घटि वधि न ॻाल्हायो मुंहिंजे साथियुनि खे, पर जेको ॻाल्हाईंदो ऐं मोहम्मद करीम चवंदो उन ते अल्लाह जी लानत, उन ते नबियनि जी लानत, उन ते रसूलनि जी लानत, उन ते मलाइकनि जी लानत हुजे। असां पंहिंजे ज़बान सां कुझु कोन चवंदासीं, मोहम्मद रसूलुल्लाह ख़ुदि फरमाए विया आहिनि। इन्हनि सहाबा सां मोहब्बत ईमान जो जुज़ आहे, इन्हनि सां बुग़्ज़ ईमान जो जुज़ आहे। फबिहुब्बी अहब्बहुम वबिबुग़्ज़ी अबग़ज़हुम, जेको इन्हनि सां मोहब्बत कंदो उनजी मूंसां बि मोहब्बत आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, जेको इन्हनि सां बुग़्ज़ रखंदो उनजी मूंसां बि बुग़्ज़ आहे, उनजे मूंसां बि नफ़रत आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे रब्बुल आलमीन सहाबा किराम जे अज़मत शान मक़ाम खे सम्झण, उनखे दिलनि में उन मोहब्बत खे जॻह ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन सहाबा किराम जे नक्श कदम ते असां तव्हांखे हलण जी तौफ़ीक़ ॾे। असल सहाबा जा फ़ज़ाइल ॿुधण बि काफ़ी कोन्हे, सहाबा जो अक़ीदो, सहाबा जो मनहज, सहाबा जो नज़रियो, सहाबा जी सोच, उनखे इख़्तियार कंदासीं त असीं हिदायत ते आहियूं। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ, जेकर तव्हां ईअं ईमान आणींदो जीअं सहाबा आंदो पोइ तव्हां हिदायत याफ़्ता आहियो। अल्लाह ताला असांखे सहाबा किराम जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।